इन गोल्फ जा 5 राउंड खेॾे थी ऐं घटि में घटि स्कोर हुनजो 80 आहे राउंड में। ऐं हिन जा जेके स्कोर्स आहिनि 4 राउंड्स जा ऐं नंढो में नंढो स्कोर हेठि पाण खे ज़ाहिर आहे। हिन तस्वीर में हुनजा स्कोर्स पाण ॾिसी सघूं था। पहिरियों स्कोर 80, पोइ 90 ऐं पोइ 92, पोइ 94, पोइ 96। रांदि खां पोइ इहो ॾिठो थो वञे त इन जंहिं राउंड में 80 स्कोर कयो हुयो उन राउंड में उन कुझु कानून टोड़िया हुया, जंहिंजे करे इन जे स्कोर मंझां इहो स्कोर कटियो थो वञे। सो ही स्कोर कटियो थो वञे, बाक़ी हे जेके 4 ई राउंड आहिनि उन्हनि जो स्कोर मौजूदु आहे। सवाल इहो आहे त जंहिं राउंड में हुन घटि में घटि स्कोर कयो हुयो यानी 80, उहो जेकॾहिं कटियऊं त मीन ऐं मीडियान ते कहिड़ो फ़र्क़ु पवंदो? मीडियान दरअसल विचो नंबर हूंदो आहे जॾहिं तव्हांखे नंबर जेके मिलियल हुजनि उहे 21 में हुजनि। सो हिते 5 राउंड 21 में आहिनि, इन जो मतिलबु इहो थियो त 2 राउंड हे पहिरियां अची विया, 2 राउंड बाद में अची विया। सो ही नंबर जेको आहे इहो दरअसल मीडियान आहे, जेको केतिरो आहे उहो आहे 92। सो मीडियान हिते आहे 92। इन खां पोइ जेकॾहिं पाण हिन डेटा खे ॾिसूं त हिते पाण वटि 80 रिमूव थी चुको आहे, बाक़ी पाण वटि बचा आहिनि 4 राउंड। 4 राउंड जो मतिलबु आहे इहे ॿधी अदद आहिनि। सो ॿधी अदद जॾहिं हुजनि त पोइ विचां 2 अदद पाण गॾु कंदा आहियूं, जोड़ कंदा आहियूं, एड कंदा आहियूं ऐं पोइ हुनखे ॿिनि सां वंड कंदा आहियूं, यानी एवरेज कढंदा आहियूं। सो हिते हिकिड़ो 92 नंबर आहे, ॿियो 94 आहे। सो 92 ऐं 94 खे जोड़ करे जॾहिं पाण ॿिनि सां वंड कंदासीं यानी एवरेज कढंदासीं त पंहिंजो मीडियान केतिरो ईंदो? पंहिंजो मीडियान ईंदो पंहिंजो 93। केतिरो ईंदो मीडियान पंहिंजो? सो मीडियान हिते ईंदो पंहिंजो 93। सो मीडियान ते कहिड़ो फ़र्क़ु पियो? मीडियान ते इहो फ़र्क़ु पियो जॾहिं असां नंढो में नंढो नंबर यानी 80 कढियोसीं त मीडियान असांजो छा थी वियो? मीडियान असांजो वधी वियो। छाकाणि त पहिरियों असांजो मीडियान हुयो 92 ऐं हाणे थी वियो 93। सो मीडियान वधी वियो। इन खां बाद में पाण वटि सवाल आहे मीन। मीन ते कहिड़ो फ़र्क़ु पवंदो जेकॾहिं असां कंहिं डेटा मां को नंबर कटियऊं? जेकॾहिं उहो नंबर डेटा में नंढो हुजे, जीअं हिते 80 आहे, सो उन जे लाइ इहो आहे त हाणे ही 5 ई नंबर जेके मिलियल आहिनि इन्हनि जी पाण मीन कढूं ऐं पोइ ॾिसूं जेको मीन मिले थी पाण खे, अगरि 80 उन खां नंढो आहे मीन खां त पोइ असांजी मीन वधी वेंदी। ऐं जेकॾहिं तव्हां को अहिड़ो नंबर कढो था डेटा मां जेको उन जी मीन खां वॾो आहे त इन जो मतिलबु इहो थियो त पोइ तव्हांजी मीन नंढी थी वेंदी। सो रिमूव थींदड़ नंबर जेकॾहिं मीन खां नंढो आहे त पोइ मीन वधी वेंदी ऐं जेकॾहिं रिमूव थींदड़ नंबर मीन खां वॾो आहे त पोइ मीन नंढी थी वेंदी। सो इहो इनवर्स आहे या उबतड़ आहे हिक ॿिए जे। अचो त भला हींअर हिसाब किताब जे ज़रिए इहा ॻाल्हि पंहिंजी साबित कयूं। सो पाण वटि पहिरियों नंबर आहे 80 ऐं बाद में ॿियो नंबर आहे 90 ऐं पोइ पाण वटि स्कोर आहे हुनजो 92 ऐं उन खां बाद में ॿियो नंबर आहे 94 ऐं पोइ बाद में आहे 96। सो ही सभई राउंड्स में हुनजो स्कोर आहे। ही सॼो स्कोर जेकॾहिं पाण जोड़ कयूं त 2 ऐं 6, 6 ऐं 6 12 थी वेंदा, बि हिकु मथे थी वेंदो ऐं 8 में हिकु जोड़ कयूं त इहो थी वेंदो 9 ऐं 9 पाण वटि केतिरा दफ़ा ईंदो? 9 ईंदो पाण वटि 1 2 3 4 5 यानी 5 9 45। सो 45 जॾहिं पाण हेठि रखंदासीं त इहो थी वेंदो 452। सो 452 खे पाण खे वंड करणो पवंदो, छाकाणि त पाण खे मीन ॻोल्हणी आहे। वंड छा में करणो पवंदो? जेतिरा राउंड आहिनि, राउंड केतिरा आहिनि? 5। सो 452 खे पाण खे वंड करणो पवंदो 5 में। सो पाण वंड कयूं था 452 वंडिया 5। सो 5 जो खोड़ो 45 ते घणा दफ़ा वेंदो? 9 दफ़ा वेंदो। सो 9 5 45। 45 मां 45 कट कंदासीं त ॿुड़ी बचंदी ऐं 2 हेठि लाहे ॾींदासीं। हाणे 5 जो खोड़ो 2 ते न वेंदो त पाण ॿुड़ी वठंदासीं ऐं ॿुड़ी कट कंदासीं 2 मां त 2 जा 2 बचंदा। इन जो मतिलबु इहो थियो त पाण वटि जेकी मीन आहे उहा केतिरी आई? मीन पाण वटि आई 90 सॼा 2 भाङे 5। 90 सॼा सॉरी 9 न 90 सॼा 2 भाङे 5। सो पाण वटि हिते हिन जॻह ते किथे मीन आहे? सो मीन किथे आहे? ओ हिन जॻह ते। अहिड़े तरीक़े सां पाण अगरि हिन सवाल में ॾिसूं त पाण वटि हिते केतिरी मीन ईंदी? सो उहा बि अचो त हल कयूं था। पहिरियों पंहिंजो आहे 90 ऐं पोइ ॿियो पंहिंजो 92, पोइ 94 ऐं पोइ 96। सो ही सभई वैल्यूज़ पाण में जोड़ कंदासीं। सो 2 ऐं 4 6 6 6 12 2 हिते हिकु मथे, पोइ 10 10 ऐं हेठां 3 27 यानी 37 यानी 372। सो 372 खे हाणे असांखे छा करणो पवंदो? वंड करणो पवंदो चइनि राउंड्स में, छाकाणि हाणे पाण वटि 4 राउंड्स आहिनि। सो इहा मां वंड हिते थो कयां 372 खे 4 सां वंड नाचोक 36 थी वेंदो। 36 कटींदासीं त बाक़ी बचंदो पाण वटि 1 ऐं 2 लाहे ॾींदासीं हेठि त इहे थी विया 12। हाणे 3 चौक 12। सो पंहिंजी मीन केतिरी आई हिन जॻह ते? हिन जॻह ते पंहिंजी मीन अचे थी 93। सो मीडियन बि हिते 93 आहे ऐं मीन बि केतिरी आई आहे? मीन बि आई आहे 93। मथे हिसाब में पाण जेकॾहिं पंहिंजी मीन ॾिसूं, जॾहिं 80 खे न कटियोसीं त उहा मीन हुई पंहिंजी 90 सॼा 2 भाङे 5। सो 90 सॼा 2 भाङे 5 ऐं हाणे अचे थी 93। इन जो मतिलबु इहो थियो त पंहिंजी मीन वधी वई आहे। सो मीन वधी इन जे करे वई आहे छाकाणि त जेको पाण 80 कटियो हुयोसीं
उहो पंहिंजी जेकी हिन जी मीन हुई उन खां नंढो नंबर हुयो ऐं जेकॾहिं उन खां वॾो नंबर हुजे हा त पोइ पंहिंजी मीन वॾी थी वञे हा। सो अचो त पाण पंहिंजे हाणे ऑप्शन्स खे गौर सां ॾिसूं त कहिड़ो ऑप्शन सही आहे। हिन ऑप्शन में मीन ऐं मीडियन ॿई घटिजनि था, इहो ग़लति आहे। हिन में बि ॿई घटिजनि था, इहो बि ग़लति आहे। हिन में मीन ऐं मीडियन इंक्रीज़ थियनि था, बट द मीन विल इंक्रीज़ बाय मोर देन द मीडियन। हा, ही ऑप्शन सही आहे, छाकाणि त हिन में मीन वधे थी, मीडियन बि वधे थो, पर मीन मीडियन खां वधीक वधे थो। सो जेकॾहिं पाण ॾिसूं त मीडियन पंहिंजो हुयो 92 ऐं जेकॾहिं वधियो त केतिरो थियो 93, पर मीन खे ॾिसूं त उहा अॻ में हुई 90 पोइ थी वई 93। सो सी ऑप्शन दुरुस्त आहे।